नाज़रीन, भिट शाह में पाकिस्तान ख़ास के लिए इत्तेहाद पारां भिट शाह जी नगरी में यौम तासीस मल्हायो वियो, जिनमें सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां वॾे अंग में ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। वधीक तफ़सीलन लाइ पेश आहे मोहम्मद जुमन चौहान जी हीअ रिपोर्ट। भिट शाह में पाकिस्तान ख़ास के लिए इत्तेहाद पारां भिट शाह जी नगरी यौम तासीर मल्हायो वियो। यौम तासीर में सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां वॾे अंग में ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। पाकिस्तान ख़ासकेली इत्तेहाद जो मरकज़ी चेयरमैन सुराय नियाज़ हुसैन, ख़ासकेली मेमन इत्तेहाद जे चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमन, सरदार गुलाम दस्तगीर ओडाई, मोहम्मद याकूब ख़ासकेली, बाबू ख़ासकेली, मंजूर अली ख़ासकेली, सरदार अयाद मेमन समेत ॿियनि शिरकत कई। भिट शाह जी लतीफ़ी नाज़ हाल खे यौम तासीर 23 मार्च जे सिलसिले में परचम सां सिंगारियो वियो ऐं यौम तासीर जी तक़रीब में अॻवाननि 5 यौम तासीर जो केक पिणु कटियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। जो पंजो यौम तासीर ऐं यौम पाकिस्तान जो ॾींहुं आहे, ॿई ख़ुशी जा ॾींहं आहिनि असांजे लाइ ऐं इंशाअल्लाह ताला असां भिटाई जी दरगाह ते ही प्रोग्राम रखण जो मक़सदु इहो आहे त अमन जो हिकिड़ो पैगाम खणी आहियो ऐं चइनी सूबनि खां असांजे इतिहाद जा कबीले जा माण्हू हिते शामिलु थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह हिते अॼु जेको असां मैसेज ॾींदासीं, सिंध धरती खे मैसेज ॾींदासीं, मुल्क खे ॾींदासीं, आलम इस्लाम खे ॾींदासीं ऐं मुहबत जो दर्श ॾींदासीं, मुहबत जो पैगाम ॾींदासीं। त भिटाई में मुहबत ते ऐं भाईचारे ते पंहिंजी जिदोजहद कई आहे। तमामु सुठो लॻी रहियो आहे। असांजा ख़ासकेली बिरादरी जा दोस्त साईं सराई साहब जी वॾी महिनत जो हिते भिटाई जे नगरीअ में ई सॼो ताईं सम्झो त पाकिस्तान मां माण्हू आया आहिनि, त सॼी सिंध मां दोस्त उहिदेदार आया आहिनि, त हिननि जो तमामु वॾो कमु आहे। ऐं असां ख़ासकेली बिरादरी वारा, मेमन बिरादरी वारा, ओढा साहब, ॿिया मतिलबु त इलाही जेके दोस्त धणी जी धरती जे दुनिया जे लाइ अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे। जीअं शाह साईं जो शेर आहे त साईं सदाईं करीम ते सिंध सुकार, दोस्त तूं दिलदार, आलम सभु आबाद करे। पाकिस्तान ख़ासकेली इत्तेहाद जो ही पंजो यौम तासीस आहे ऐं हिन यौम तासीस करण जो जेको मक़सदु आहे उहो आहे त दुनिया खे हिकिड़ो मैसेज ॾियणु त असांजो ख़ासकेली कम्यूनिटी जेका आहे, बिरादरी आहे, उहा पढ़ियल लिखियल बिरादरी आहे, अमन ऐं शांती वारी बिरादरी आहे। हिन कबीले जा माण्हू जन माज़ीअ में आज़ादी खां पहिरियां, आज़ादी खां पोइ हिन मुल्क लाइ, सिंधी क़ौम लाइ, पूरी दुनिया जे लाइ पंहिंजूं ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि। मार्च जो पाकिस्तान जे करारदार जो ॾींहुं हो पास थी हुई ऐं साईं नियाज़ सराई साहब पाकिस्तान लेवल ते कमु थो करे, हुनजी बिरादरी पाकिस्तान लेवल ते सिंध जे माण्हुनि जे लाइ कमु पई करे ऐं असांखे दुआ आहे त साईं पाकिस्तान लेवल ते ऐं सिंध लेवल ते कमु थो करे ऐं कमु कंदो रहंदो ऐं असां हुनजी इत्तादी आहियूं। असां हुनजो साथ निभाईंदासीं, हर प्लेटफॉर्म ते जेको बि कमु कंदो असां हुन सां साथ आहियूं। 23 मार्च भी आहे, पाकिस्तान जेको सिंध असेंबली करारदाद पेश कई हुई पाकिस्तान जे हवाले सां, ऐं इहो हिकिड़ो ख़ुशी जो ॾियारो बि आहे। उन सां गॾोगॾु अॼु पाकिस्तान ख़ासकेली इत्तेहाद जो 5 यौम तासीस आहे। ऐं मुबारकबाद ॾींदुसि सराई नियाज़ ख़ासकेली साहब। अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, मेहरान टीवी, खंडू, भिट।